तहज़ीबी तौर जॾहिं असां काछे जी तारीख़ ते नज़र था विझूं त काछे में जेके क़दीम आसार आहिनि उन जी निस्बत सां काछो निहायत क़दीम आहे। काछे में 7000 क़बल मसीह खां वठी मोहनजोदड़ो आमरी चाहूं जे दड़े जा यानी सिंधु तहज़ीब जा आसार काछे में मौजूद आहिनि। ख़ासि तौर ते पीर लाखियो गाज़ी शाह जो दड़ो जंहिंखे मक़ामी तौर ते माड़ी खड़ या प्यारे जी माड़ी सॾियो थो वञे, अली मुराद दड़ो जेको बालिल शाह जे वेझो आहे, उन खां पोइ वाई पांदी वटि कोटी जो दड़ो, लोहम जो दड़ो, ऐं जेकॾहिं असां बैराज एरिया खे छॾे सोचूं था त मोहन जो दड़ो ऐं झुकर ताईं बि काछे वारे ई एरिया में इहे क़दीम आसार आहिनि। ख़ासि तौर ते जॾहिं इन ते नज़र विझूं था तारीख़ ते ऐं उन जी तहज़ीब ते त काछे में इहे माग उन क़दम जा सबूत या उन जा आसार काछे जी सरज़मीन जी क़दामत जा शाहिद आहिनि। ख़ासि तौर ते पीर लाखियो, लोहम जो दड़ो, अली मुराद जो दड़ो ऐं गाज़ी शाह जो दड़ो जे लाइ ऐं जी मजमदार लिखियो आहे त उन्हनि वटि उन्हनि मागनि वटां आमरी चाहूं जो दड़ो, मोहन जो दड़ो जा आसार यानी सिंधु तहज़ीब जा आसार मिलिया आहिनि। यानी पीर लाखियो जे लाइ ऐं जी मुजमदार इहो बि चयो त दिस इज़ एन अदर स्टेशन ऑफ मोहन जो दड़ो, यानी मोहन जे दड़े जो ॿियो मरकज़ी माग पीर लाखियो आहे, जिते मदर गाडेस जा बि जो मुजसमो बि मिलियो। पीर गाजी शाह जे लाइ 6000 साल क़बल मसीह उनजो जी क़दामत आहे, जंहिं ते बाद में ताज साराई ऐं डॉक्टर लॉइस फिल्म बि कमु कयो। त तहज़ीबी तौर ते यानी 7000 खां वठी मोहन जे दड़े जो दौर ताईं ऐं मोहन जे दड़े जे दौर खां वठी ईस्ट क़बल मसीह में मौर्या घराणे जे दौर ताईं, मौर्या घराणे खां पोइ सासानी दौर आहे, सासानी दौर खां पोइ राय घराणो आहे, ब्राह्मण घराणो आहे, अरब दौर आहे, सूमरा दौर आहे, सम्मा दौर आहे ऐं मुग़ल अरगून तुरखान दौर आहे। उनखां अलावा कलोड़ा दौर आहे। कलोड़ा दौर खां पोइ टालपुर दौर ऐं अंग्रेज़नि ताईं यानी 1947 खणी चइजे त अंग्रेज़ दौर ताईं काछे जी सरज़मीन ते तारीख़ी माग निहायत उन जी क़दामत जो सबूत ॾियनि था।